अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला आमद बा सादत हजरत अली अलैहिस्सलाम 13 रजबुल मुरजब या सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। खुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। या सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। खुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। मज़हर अजाइब अबुल हसन अबू तुराब अमीरुल मोमिनीन अल मुर्तज़ा। मज़हर अजाइब अबुल हसन अबू तुराब अमीरुल मोमिनीन अल मुर्तज़ा। असदुल्लाह हैदर करार मौलूदे कहबा विलादत बा सादत 13 रजबुल मुरजब। खुदा जे घर कैप्तला में अहिड़ी तरह दुनिया में। खुदा जे घर कैप्तला में अहिड़ी तरह दुनिया में उन जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। खुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे ताऊं। खुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे ताऊं। ऐं अली अलैहिस्सलाम हिक नूर जा 2 हिस्सा आहियूं 13 रजबुल मुरजब। इहा सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। खुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। बिला शक हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अबू तालिब जे घर में आमद। बिला शक हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अबू तालिब जे घर में आमद। सहराए अरब में पहिरियों मौजूज़ो हुई हज़रत अली अलैहिस्सलाम 13 रजबुल मुरजब। उन खां पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम जी बैतुल्लाह आमद सहराए अरब में ॿियो मौजूज़ो हुई। उन खां पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम जी बैतुल्लाह आमद सहराए अरब में ॿियो मौजूज़ो हुई। वालिद अबू तालिब अलैहिस्सलाम वालिदा माजिदा फातिमा बिन्त असद 13 रजबुल मुरजब। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं इल्म जो शहर आहियां। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं इल्म जो शहर आहियां। ऐं अली अलैहिस्सलाम उन जो दरवाज़ो 13 रजबुल मुरजब। इहा सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। खुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो खुदा अल्लाह मुंहिंजो मौला आहे आऊं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो खुदा अल्लाह मुंहिंजो मौला आहे आऊं ईमान वारनि जो मौला आहियां। मुबारक ॾियारो 13 रजबुल मुरजब। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जंहिं जंहिं जो आऊं मौला आहियां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जंहिं जंहिं जो आऊं मौला आहियां उन जो अली अलैहिस्सलाम मौला आहे। मुबारक ॾियारो 13 रजबुल मुरजब। हैदर जे हुबदारनि खे याद वट फिक्र ॾे ठोट पंहिंजे। हैदर जे हुबदारनि खे याद वटे फिक्र ॾे ठोट पंहिंजे। हाडी ऐं पेशवा जे दसियल वाट ते गामज़न थियण जी कोशिश बि कई आहे 13 रजबुल मुरजब।
इहा सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। ख़ुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ऐ अली, ख़ुदा खे कंहिं न सुञातो सवाइ मूंखे, कंहिं न सुञातो सवाइ अल्लाह जे ऐं तुंहिंजे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ऐ अली अलैहिस्सलाम, ख़ुदा खे कंहिं न सुञातो सवाइ मूंखे, कंहिं न सुञातो सवाइ अल्लाह जे ऐं तुंहिंजे। मुंहिंजे ऐं तुंहिंजे ऐं तोखे कंहिं न सुञातो सवाइ अल्लाह जे ऐं मुंहिंजे। 13 रजबुल मुरजब। इमामुल मुत्तकीन हज़रत अली अलैहिस्सलाम बिन अबू तालिब जिन जी आमद। इमामुल मुत्तकीन अलैहिस्सलाम, इमामुल मुत्तकीन हज़रत अली अलैहिस्सलाम बिन अबू तालिब जिन जी आमद बासादत जो ही मुबारक ॾियारो 13 रजबुल मुरजब। मिठूअ जा नेक मतलब मक़सद तूं पुॼाए, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जा नेक मतलब मक़सद तूं पुॼाए, तोखे सभु मालूम आहे। वास्ते मुहाबे करीम रहीम जे 13 रजबुल मुरजब। इहा सादत हासिल आहे 13 रजबुल मुरजब। ख़ुदा जे वलीअ जो ज़हूर थियो 13 रजबुल मुरजब।